नाज़िर नवाब शाह जे हिक निजी हाल में हिंदू मज़हब पारां पंहिंजे मुर्शिद उॾेरोलाल साईं जो चालीहो अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ मर्द औरतुनि ऐं ॿारनि वॾी तइदाद में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था नवाब शाह मां साइमा बलोच जी हीअ रिपोर्ट। मौजूद आया एक निजी शादी हाल में जिथे हिंदू मज़हब पारां लाल साईं जो मेल चालीहो मल्हायो पियो वञे। अचो त हिन हवाले सां हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। असांखे जाम मज़ो अचे पियो, असां 40 ॾींहं पूरो ॾाढो एंजॉय कयो आहे ऐं असीं चऊं था इहे मेला सदाई मल्हाइजंदा रहनि, इहे मौजूं सदाई मचाईंदा आहिनि। हिते नवाबशाह में जेको आहे लाल साईं जो मेलो मल्हायूं पिया, हिते फंक्शन आहे हिकिड़ो। लाल साईं असांजो इष्ट देव आहे असां सभिनि हिंदुनि जो, त हुनजे लाइ जेको चालीहो हूंदो आहे उहो असां हिते मल्हायूं पिया। लाल सभई जो झूलेलाल सां चालीहे जो मेलो मल्हाईंदा आहियूं। हर साल ईअं मेलो लॻंदो आहे, 40 ॾींहं असीं विर्त रखंदा आहियूं। असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, असांजा नंढा वॾा सभु रखंदा आहियूं। असां लाल हीअ असांजो सम्झो त हिकिड़ो फेस्टिवल आहे। असांजी जीअं दिवाली थींदी आहे, हीअ थींदो आहे, असां हितां ख़ासि करे दिवाली ते न हिते ईंदा आहियूं हिन बहिराणे साहिब ते। लाल सभई जो झूलेलाल असांजे नवाबशाह शहर में चालीहो साहिब वॾे धामधूम सां मल्हायो वेंदो आहे। असांजे भेनरुनि भाउरनि खे लख लख वाधायूं हुजनि चालीहे साहिब जूं। मज़ो आयो, जाम एंजॉय कयो, सदाई ईअं गुरु वारा गॾु रहंदा, साथ ॾींदा। जय झूलेलाल। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त असां हर साल लाल साईं जो चालीहो मल्हाईंदा आहियूं ऐं असांजूं जेके मन्नतूं मुरादूं आहिनि लाल साईं पूरियूं कंदो आहे। कैमरामैन फहद सां गॾु साइमा बलोच, SS न्यूज़, नवाबशाह।